सराड़ी वेझो नौशकी में शहीद थियल फ़ौजी जवान मंज़ूर कीरियो खे मिटी मां हवाले कयो वियो। फ़ौजी जवान मंज़ूर कीरियो खे फ़ौजी एज़ाज़ सां मिटी मां हवाले कयो वियो आहे। जनाज़े नमाज़ में पाक फ़ौजी आफ़ीसरनि, जवाननि, SSP नवाब शाह ऐं सियासी समाजी अॻवाननि ऐं ॻोठाणनि वॾे तइदाद में शिरकत कई आहे। अमां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सराड़ी वेझो नौशकी में शहीद थियल फ़ौजी जवान मंज़ूर कीरियो खे मिटी मां हवाले कयो वियो आहे। फ़ौजी जवान मंज़ूर कीरियो खे फ़ौजी एज़ाज़ सां मिटी मां हवाले कयो वियो आहे। जनाज़े नमाज़ में पाक फ़ौजी आफ़ीसरनि, जवाननि, SSP नवाब शाह ऐं सियासी समाजी अॻवाननि ऐं ॻोठाणनि वॾे तइदाद में शिरकत कई आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे आहियूं। सराड़ी वेझो नौशकी में शहीद थियल फ़ौजी जवान मंज़ूर कीरियो खे मिटी मां हवाले कयो वियो। फ़ौजी जवान मंज़ूर कीरियो खे फ़ौजी एज़ाज़ सां मिटी मां हवाले कयो वियो आहे। जनाज़े नमाज़ में पाक फ़ौजी आफ़ीसरनि, जवाननि, SSP नवाब शाह ऐं सियासी समाजी अॻवाननि ऐं ॻोठाणनि वॾे तइदाद में शिरकत कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूद आहे सराड़ी खां सिंध TV न्यूज़ रिपोर्टर रियाज़ ज़रदारी। जी रियाज़, फ़ौजी जवान जी जनाज़े नमाज़ अदा कई वई आहे, मिटी मां हवाले कयो वियो आहे, हिन बाबति आगाह कजो। बिल्कुल सराड़ी भरिसां खडारतान जी हद ॻोठ मुला मखण कीरो जो रवासी फ़ौजी जवान मंज़ूर अली कीरो बलूचिस्तान जे इलाइक़े नौशकी में जेको फर्ज़नि जी अदायगी दौरान शहीद थी वियो। जॾहिं त शहीद फ़ौजी जवान जो मर बलूचिस्तान खां खडार भरिसां ॻोठ मुला मखण कीरो आंदो वियो, जिते जनाज़ा नमाज़ अदा करण बाद ॻोठ जे अपाणे कब्रिस्तान में फ़ौजी जे एज़ाज़ सां दफ़नायो वियो। जॾहिं त दफ़नाइण वक़्तु पाक आर्मी पारां खेसि सलामी ॾिनी, गुलनि जी चादर चाढ़ी वई। जनाज़े नमाज़ में पाक फ़ौजी आफ़ीसरनि, जवाननि ऐं SSP नवाब शाह ऐं ॿियनि पुलिस आफ़ीसरनि, एहलकारनि ऐं मुख़्तलिफ़ सरकारी आफ़ीसरनि, सियासी समाजी अॻवाननि समेत ॻोठाणनि ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। ठीकु आहे रियाज़, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।